इशूज़ में भलीकार आऊं आहियां सुभान खोसो। नाज़रीन, किस्सो आहे 19 साल अॻु जो। 19 साल अॻु ठुल जे इलाइक़े गढ़ी हसन मां जेको आहे त मासूम जेका न्याणी आहे फज़ीला सरकी, जंहिंजी उन वक़्तु उमिरि 5 खां 6 साल हुई, गुम थी वई। वारसनि एहतजाज कयो। एहतजाज करण खां पोइ उन ई बिरादरी जे माण्हुनि, जंहिंमें कादिर बख्श सरकी, करीम बख्श, अल्लाह वरायो सरकी समेत बाबू सरकी ऐं ॿियनि ते केस दाख़िल थियो। जवाबदार गिरफ़्तार थिया, जेल विया। जेल खां पोइ ज़मानतनि ते आज़ादु थिया ऐं हाणे उहे समूरा जेके जवाबदार आहिनि उहे रूपोश आहिनि। 19 साल गुज़री विया आहिनि। असांजी पुलिस, सरकार, हुकूमत फज़ीला सरकी जो पतो लॻाइण में मुकमल तौर ते नाकाम आहे। हुनजी वालदा दर्द भरे अंदाज़ में हाणे इहो चवण ते मजबूर थी आहे, ज़िंदा आहे त न्याणी सां मिलायो, न त हुनजी क़बर ॾेखारियो। गुज़िरियल ॾींहुं वरी हिकु भेरो ॿीहर जेकाबाद पुलिस खे फज़ीला सरकी जो ख़्यालु आयो आहे। फज़ीला सरकी जे वालदा ऐं वालिद खे SSP जेकाबाद घुराए तफ़सील वरिता आहिनि। छा हिन भेरे बि पुलिस अॻु जीअं रिवायती कार्रवाई कंदी, या हिन भेरे संजीदा आहे पुलिस ऐं बाज़ाब्ता तौर ते इहो पतो लॻाए पोइ साह खणंदी त आख़िर फज़ीला सरकी आहे किथे? इन सॼे मामले ते मुख़्तलिफ़ इल्ज़ाम आहिनि उनजे वालिद जा, मुख़्तलिफ़ मामलात आहिनि। सभिनी मामलनि ते अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कबी। असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे मजीद सरकी साहिबु आहिनि, असांजा रिपोर्टर आहिनि थोरा जा, अब्दुल सरकी साहिबु आहिनि, वालिद आहिनि फज़ीला सरकी जा, उन्हनि सां वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। कुझु देरि में डॉक्टर सोराब ख़ान सरकी आहिनि, PP जा MP आहिनि ठुल मां चूंडियल, उहे असांखे जॉइन कंदा। तव्हांजी महिरबानी अब्दुल सरकी साहिबु। मजीद साहिबु तव्हांजी महिरबानी। मजीद साहिबु, तव्हां खां शुरूआति कंदुसि। 19 साल अॻु जो किस्सो आहे। हिकु भेरो ॿीहर जेकाबाद पुलिस खे ख़्यालु आयो आहे त फज़ीला सरकी खे बाज़ाब करायो वञे। सम्झो था हिन भेरे वाक़ई पुलिस संजीदा आहे, फज़ीला सरकी खे बाज़ाब कराईंदा, उन खां पोइ को साह खणंदा, या रिवायती तौरु मामिलो गरम आहे, बबलो उते जेको आहे धरणो लॻल आहे, उन धरणे सबबु प्रेशर आहे, उन प्रेशर खे ख़तमु करण लाइ घुरायो वियो आहे। छा सम्झो था साईं? महिरबानी सुभान साहब जी। बिल्कुलु फज़ीला सरकी खे 19 साल तक़रीबन थी विया आहिनि। PP जो चूंडियल MP डॉक्टर सोराब सरकी साॻी ॻोठ मां वञी अगवा थी वई। हुन हवाले सां पुलिस केतिरा ई भेरा ऑपरेशन बि कया, जवाबदार गिरफ़्तार बि कया, ऐं उहो ज़मानत ते बि थी विया। बाद में रुपोश थी विया। ज़मानत वारी जेकी थींदी आहे उहा श्योरिटी उहा कोर्ट में जमा करे वई। सही। 19 सालनि में हिननि केतिरा ई SSP चेंज थिया, ऐं जेको बि SSP ईंदो आहे त अब्दुल सरकी हुनजो घरवारी सां ज़रूरु मिलंदा आहिनि ऐं फज़ीला सरकी जा तफ़सील वठंदा आहिनि। पर रिवायती तौर ते ॾिठो वञे त कुझु ऑपरेशन थिया, पर नतीजो इहो निकितो त 19 साल में फज़ीला सरकी हिन ताईं बाज़ियाब न थी सघी आहे। हींअर बि जेको बबोलो ते धरणो लॻो आहे, उन में बबोला जा जेके अॻवान आहिनि उन्हनि बि फज़ीला सरकी जे वालिदैन सां ज़रूरु असांखे ख़बर पई त राब्तो कयो। पर उन खां बाद में वरी SSP साहब फैज़ान अली उन घुराए करे ज़ाल मुड़ुस खे सॼा तफ़सील वरिता। हिन मौक़े ते SHO गढ़ी हसन ऐं DSP बि हुआ, उन्हनि खे चए त सॼा तफ़सील लिखो। पर जेको ख़बर पई आहे त उहो चए थो उन खां अॻु में आउं राजूनी कोशिशूं बि कंदुमि। पुलिस पंहिंजे रिवायती ऑपरेशन बजाए राजूनी कोशिशुनि ते ज़ोर ॾिए पई त उहो चूंडियल PP MP डॉक्टर सोराब सरकी ऐं सरदार ज़ुल्फ़िकार सरकी सां मिलंदा ऐं उन्हनि खां बि तफ़सील वठंदा। सही। कुझु संजीदा जेकॾहिं आहे, पर हिन संजीदा जेकॾहिं SSP थिए बि सयूं त जेसीं ताईं हुनजी हाई कमान ख़ासि तौर ते DIG लाड़काणो ऐं IG सिंध जी मुकमल सपोर्ट न हुजे त तेसि ताईं के बि ऑपरेशन कामयाबु न वेंदा। नतीजे तौरु इहो थिए थो त किथे न किथे ऑपरेशन जॾहिं शुरू थियनि था, का न का रंडक ज़रूरु अचे थी त उहो वरी साॻियो ई मुलतवी थी वञनि था। नतीजे तौर ते 19 साल थी विया आहिनि ऐं हीअ मासूम फज़ीला सरकी बाज़ाब न थी सघिया। ठीकु आहे, ठीकु आहे मजीद साहिबु, तव्हां उमेद ज़ाहिर कई आहे त बहितर थींदो। ठीकु आहे, ठीकु आहे मजीद साहिबु, तव्हां सां गॾु रहो। मां अब्दुल सरकी साहिबु ॾे वेंदुसि। सरकी साहिबु, तव्हांजी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो आहे। अच्छा, मूंखे ई ॿुधाइजो सभ खां पहिरियां त तव्हां पंहिंजी ज़बानी सां ई नाज़रीन खे ॿुधायो त गुज़िरियल ॾींहुं SSP सां जेकी तव्हांजी मुलाक़ात थी, मुखिया कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं हुयूं, कहिड़ियूं ॻाल्हियूं जेके SSP खे ख़बर न हुयूं, आख़िर छा चवणु हुननि जो त केसीं ताईं जेका तव्हां खां मोहलत घुरी वई आहे उनजो को टाइम मुक़ररु थियो आहे, या मजमूई तौरु चयो वियो आहे त कुझु टाइम मूंखे ॾियो? साईं, उन जेकी मुंड में तफ़सील हुई त कहिड़ी तरह अगवा थी, उन पुछी बि सही, लिखी बि सही। ठीकु आहे। मां चयोमांसि 23 मार्च 2007 में अगवा थी,
खणण वारा सरकी हुआ, कादिर बख्श सरकी, करीम बख्श को अला वारायो बाबू, उन्हनि जिरगो थियो, उन में उन पाण एतराफ़ कयो त नरड़ी असां 2 ॾींहंनि में वापसि कंदासीं या असां विकण वारा ॾींदासीं। न असांखे जिते विकण में वारा मिलिया, न असांखे जेको आहे न्याणी वापसि मिली। ऐं उन खां बाद असां 2-2.5 साल अच्छा, हिते ठुल्ल प्रेस क्लब में अब्दुल साहब माफ़ कजो, मां तव्हां विच में ॻाल्हायां थो, इहो जुमिलो सम्झी न सघियो आहियां। विकिणण वारा ॾींदासीं, माना उन्हनि इहो एतराफ़ कयो हो त उन्हनि उहा जेका फज़ील आहे उहा विकिरो कई आहे। बिल्कुलु उन साईं कादिर बख्श पाण चयो अला वाराए त असां बाबू असां नरड़ी खई आहे, असां 2 ॾींहंनि में नरड़ी वापसि कंदासीं या असां विकण वारा ॾींदासीं। ठीकु आहे, विकण वारा ॾींदासीं। इन में पुलिस ऑफिसर बि आहिनि। मुनीर खोड़ो हुयो उन टाइम जो SSP, DSP ममताज़ खोड़ो हुयो। 2 ॾींहंनि खां बाद पुलिस आई ऐं जेको आहे वॾेरा बि आया त अॼु न्याणी मिलंदी या त विकण वारा मिलंदा या त न्याणी मिलंदी। सही, इहा असांखे छा सॼे ठुल्ल जी मीडिया खे ख़बर आहे, सॼे ॻोठ खे ख़बर आहे, सरदार ज़ुल्फ़कार जा पंहिंजा मीडिया में बयान आहिनि, जियो न्यूज़ में त असां ॾोयारी पकड़िया आहिनि ऐं इहे ई खणण वारा आहिनि। ऐं पोइ असांखे जेको आहे हितां ठुल्ल प्रेस क्लब मां MPA साहब डॉक्टर सोराब सरकी ऐं साजिद खोखर असांखे उथायो त असांखे तव्हां महीने जो टाइम ॾियो, न्याणी जीअरी आहे या मुअल आहे असां वापसि कराईंदासीं। पर पोइ कोई कुझु बि कुझु न थियो, न पुलिस कुझु कयो, न डॉक्टर साहब कुझु अलाए असां लाइ कुझु कयो जो जेको आहे या IG खे चवे आहे या DG रेंजर्स खे चवे आहे या DIG खे चवे आहे या SSP खे चवे आहे। SSP जेको बि अचे थो उहो चए थो इहा मुंहिंजी न्याणी आहे, मां वापसि कराईंदुमि। ऐं उहो शुरूआति वारे ॾींहंनि में कुझु न कुझु करे बि थो, पोइ उन खां बाद उहो ख़ामोश थी वेही रहे थो। हाणे बि असांजे हथ में क़ुर मजीद आहे। मां IG सिंध खे चवां थो त तूं असांजी मदद कर, डॉक्टर सोराब सरकी खे चवां थो, MPA साहब खे तुंहिंजी बि न्याणी आहे, असांजी बि न्याणी आहे, छॾे ॾे पुलिस वारनि खे त पंहिंजे हिसाब सां भले राजूणी करनि त बि मां जेको आहे राज़ी आहियां। अगरि पुलिस पंहिंजा ऑप्शन वठी करे नरड़ी वापसि कराए थी, कहिड़े बि हाल में आहे, काथे बि आहे, अगरि नरड़ी वापसि कराए थी बि मां राज़ी आहियां। पर पुलिस खे कमु करणु छॾे मां IG खे बि हिन क़ुर मजीद जी अपील कयां थो। साहब हीअ ॿुधाइजो त हीउ जेको मामिलो अॼु तव्हां चयो जरगो थियो, उहो छा तव्हां सां का अहिड़ी हुनजी का दुश्मनी हुई जो तव्हांजी न्याणी खई या हुयो छा मामिलो? ठीकु आहे, छा मामिलो हुयो? बाक़ी रही ॻाल्हि त उन्हनि कादिर बख्श ऐं उनजो पीउ करीम बख्श को अला वरायो बाबू इन्हनि एतराफ़ कयो। इहे जेके अला वरायो ऐं बाबू आहे इहे ॿुढे धाड़ेल जा पंहिंजा वेझा हुया, उहो त मारिजी वियो पुलिस जे हथों। ऐं बाक़ी ॿियो जेको हुयो उहो हुनजो कादिर बख्श वारा इहे ॿुढे धाड़ेल जा दोस्त हुया ऐं थाणे ते बि हमिलो कयो हुयो, हिते बि शहीद कयाऊं। हाणे बि उहे जेको ATC कोर्ट खां रुपोशन उनखे पुलिस कुझु करे बि नथी, त कुझु त गढ़ी में रहनि था, कुझु दीनगढ़ में रहनि था, कुझु बलोचिस्तान में अचनि वञनि था ऐं ठुल्ल मां ॾोह कयूं वरी वापसि हलिया वञनि था। असां इहो अर्ज़ु कयूं था त पुलिस खे जेको फुल इख्तियार ॾिनी वञे, IG साहब जे तरफ़ां ॾिनी वञे ऐं असां सोराब ख़ान खे इहो अर्ज़ु कयूं था त सूबाई असेंबली में बि तूं ॻाल्हाए, तूं IG सिंध खे बि चओ, तूं DG रेंजर्स खे बि चओ, तूं जेको आहे DIG लाड़काणे खे बि चओ, SSP जैकाबाद खे बि चओ, तूं असांखे उथाइण वारो तूं आहे, ॻोठ जी तुंहिंजी ज़िम्मेवारी आहे। हिन वक़्तु तूं गवर्नमेंट में आहे, असां तोखे अपील कयूं था त असांजी वहिंवार करे, असांखे जो हिकिड़ो ॾुख आहे, हिकिड़ो दर्द आहे, डॉक्टर साहब सां गॾु तव्हांखे ॿुधनि पिया, मूंखे हीअ ॿुधाइजो त हीउ जेको मामिलो हुयो डॉक्टर सोराब सरकी साहब जॾहिं तव्हां वटि आया एहतजाजी कैंप ते, छा चयो हो डॉक्टर साहब त एहतजाज ख़तमु कयो? बिल्कुलु इहे त हाणे ठुल्ल जी सॼी मीडिया हुन खां इंटरव्यू कयो, जेके बि चैनल हुया सिंधी जेके बि हुया, ठुल्ल सभिनी खे चई त साईं मां जेको आहे हिन सां गॾु आहियां ऐं मुंहिंजी बि न्याणी आहे, मां वापसि कराईंदुमि। जो हे एहतजाज ते वेठो त मां एहतजाज ते वेहंदुसि। मां सां वाइदा कयईं ऐं जेको हुन सां गॾु SSP हुयो साजिद खोखर, उन खे मुंहिंजे तक़रीबन 6 का 7 साल थिया हूंदा, मुंहिंजो अंदाज़ो आहे त 6-7 सालनि में असांजो कुझु बि न थियो साईं। उन महिल कुझु न कुझु इहो नासिर आफ्ताब हुयो शिकारपुर में, उहो करे पियो, ऑपरेशन बि करे पियो, भॼ डुक बि करे पियो, उहा भॼ डुक बि असांजी हली वई। असां चऊं था कहिड़ी बि तरह माफ़ी वठण सां माफ़ी ॾियण लाइ तयारु, जीअं बि उहे चवनि, पर मुंहिंजी न्याणी वापसि कनि साईं।
ठीकु आहे बसि असांजो इहो हिकिड़ो मुतालबो आहे। ठीकु आहे अब्दुल साहब तव्हां सां गॾु हो डॉक्टर साहब मां तव्हां ॾींदुसि तव्हांजी महिरबानी तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो आहे। अच्छा डॉक्टर साहब हीउ मामिलो आहे 19 साल अॻु जो तक़रीबन कुझु साल पहिरियां तव्हां ॿुधो पिया अब्दुल रज़ाक सर्की साहिब खे त ॿुधाइनि पिया तव्हां वियो उनखे बि केतिरा ई साल गुज़री विया आहिनि तव्हां वाइदो कयो तव्हांजे तक जा माण्हू आहिनि तव्हांजे राज बिरादरी जा माण्हू आहिनि सर हीउ अहम हिकिड़ो मामिलो आहे न्याणी जो मामिलो आहे लामला तव्हां बि कोशिशि ज़रूरु कई हूंदी पर साईं अहिड़ो आहे छा हिन केस में जो ॿुधाइण लाइ को तयारु न आहे पुलिस सरकार तव्हांजी 18 सालनि खां हुकूमत आहे मामले खे 19 साल थिया आहिनि तव्हां बि पतो न लॻाए सघिया हो त फज़ील आख़िर आहे किथे साईं? इहो जेको खोसर साहब जेको अब्दुल रज़ाक जेकी ॻाल्हि करे थो जेकी पहिरीं पिरायती ॻाल्हि जेकी करे थो त उन टाइम ते जीअं छोकिरी खईं त बाक़ाइदा इहा ॻाल्हि सही करे थो इन्हनि माण्हुनि पाण कन्फेस कयो ऐं चयूं त असां छोकिरी खईं आहे ऐं असां छोकिरी जेकी मूंखे ख़बर पई मां त इन विच में न हुउमि पर असां छोकिरी वापसि कराईंदासीं कंदासीं पोइ हाणे इहा उन खां पोइ जेको आहे इहो मामिलो जेको आहे अञा ताईं उते अटकियल आहे। असां अपनी छोकिरी जे मामले में हर तरह जी पूरी जेकी बि असां खां जेकी ह्यूमनली इंसान जेको कमु करे सघे थो असां उहो सभु कयो आहे बलूचिस्तान में कचे में ऐं सरदार तेगो ख़ान तेगानी वटि ऐं मीर हज़ार ख़ान बिजाराणी वटि असां जेको कुझु असां पंहिंजो राजूनी तरीक़े सां ऑफिशियली जेको कुझु असां करे सघूं पिया उन ॾींहं खां वठी असां कोशिशि कयूं पिया ऐं यको इहो अब्दुल रज़ाक जेको आहे यको दार करे थो ऐं काफ़ी टाइम अहिड़ो बि अचे थो जो माना उहो असांजे लाइ बि माना हिकिड़ी जेकी ज़बान इस्तेमालु न करणु खपे उहा ज़बान अब्यूज़ लैंग्वेज बि इस्तेमालु करे थो असांखे बि मतिलबु ॻाल्हाए थो ऐं असां कॾहिं बि उनखे असां अहिड़ी का ॻाल्हि न कई आहे बाबा ठीकु आहे हिन जी न्याणी गुम थी वई आहे असांजे ॻोठ में वेठो आहे ऐं असां जीअं साईं चए थो अब्दुल रज़ाक असां हिकिड़े ॻोठ जा आहियूं हाणे मां बि इनखे सुञाणिया उहो बि मूंखे सुञाणे मुंहिंजे पीउ ॾाॾे खे बि सुञाणे मां हुनखे असां हिकिड़े ॻोठ जा आहियूं ठीकु आहे असां ज़मीनदार आहियूं ग़रीब आहियूं पर आहियूं पाण में ॿाहिरि अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे ठीकु आहे असांजो बचो आहे असांखे पाण खे इन शइ जो तमामु सख़्तु अफ़सोस बि आहे बाक़ी जीअं रज़ाक चए थो त तव्हां छॾे ॾियो मां कॾहिं बि कंहिंखे बि मना न कई आहे हाणे बि असेंबली में बि ॻाल्हि थी आहे उते बि मां ॻाल्हायो आहे ऐं पूरी जेकी बि मीडिया आहे हाणे तव्हांजी बि हिकिड़ी आहे ईअं सम्झो त सूबे जी त आहे पर इहा इंटरनेशनल मीडिया पूरी दुनिया में मुंहिंजो आवाज़ु वञे थो त मां इन तव्हांजे चैनल जे थ्रू बि IG साहिब खे मां रिक्वेस्ट कयां थो DG रेंजर्स खे रिक्वेस्ट कयां थो चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे रिक्वेस्ट कयां थो त जेके बि माण्हू आहिनि या जेके माण्हू जंहिं कन्फेस कयो त उहे गिरफ़्तार थियनि ऐं पहिरियों उन्हनि छो अहिड़ी ॻाल्हि कई पोइ अच्छा डॉक्टर साहब हीअ जीअं तव्हां चयो त अब्दुल रज़ाक साहब मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हाईंदा आहिनि तव्हां ते बि ॻाल्हाईंदा आहिनि ऐं गुज़िरियल ॾींहुं बि उन्हनि चयो आहे त डॉक्टर जेको तव्हांजो भाउ आहे सरदार ज़ुल्फ़िकार ख़ान सर्की साहिबु उहो उनजी पुठ भराई करे थो उनजे इलाइक़नि में ही माण्हू रहनि था जीअं अॻाणे बि चई तव्हां गुफ़्तगू ॿुधो पिया त उहे माण्हू अॼु बि गड़ी हसन ऐं ॿियनि इलाइक़नि में रहनि था। सोभान साहब ॻाल्हि इहा त इहे जेके माण्हू आहिनि जेके बि इन इलाइक़नि में जेके रहनि था जी साईं उन्हनि में खटियूं मिठियूं हिक ॿिए सां ॻाल्हियूं बि थींदियूं आहिनि मुनसलिक आहिनि इहे पाण में जेके बि सरकी आहिनि पाण में फिराए गिराए जेकॾहिं तव्हां सफ़ा अञा वधीक डिटेल में वेंदा त हिननि जा बि माइट थींदा असांजा बि माइट थींदा अलाह ताला असांखे खणी हाणे ज़मीनदारी ॾिनी आहे या वॾे जी हैसियत सां असां वॾा आहियूं पर आहियूं मतिलबु कटे सटे करे सम्झो त इहे सभु हिकिड़ी फैमिली जा माण्हू ईअं न आहे त कोई इहो ग़रीब थी वियो त पोइ उनखे असां ॾिसो न कयूं बिल्कुलु बाक़ी हाणे इन में जेको मामिलो आहे उहो आहे यको हर कंहिं कोशिशि कई आहे सरदार ज़ुल्फ़िकार ख़ान हुजे असां हुजूं पुलिस हुजे ऐं ॿियो छॾियो जॾहिं असां ते पाण मां तकलीफ़ आई मां ते केसिस दाख़िल हुया ऐं अपोज़िशन में हुयुमि मां पाण जेको आहे मां ते केसिस दाख़िल आहे त मां पाण सम्झो त हिकिड़े लिहाज़ सां थियासीं हिकिड़े लिहाज़ सां मां रूपोश हुयुमि सरदार ज़ुल्फ़िकार ख़ान ते अहिड़ो वक़्तु आयो उन ते केस दाख़िल थिया उहो रूपोश हुयो उन ज़माने खां वठी यको जेको आहे इहा ॻाल्हि हलंदी अचे थी इहा ॻाल्हि तव्हां पाण ॿुधायो त तक़रीबन 19 साल गुज़री विया आहिनि असां पंहिंजी नेक नियती सां ख़ुदा खे हाज़ुर नाज़ुर ॼाणे करे हर तरह जी कोशिशि असां कई आहे अब्दुल रज़ाक वेठो उन टाइम ते उनजे SP चयो उन बाबा तव्हां हिनखे ॾिसो
तव्हांजे ॻोठ जो आहे बिल्कुलु इहा जेकी ॻाल्हि करे थो बिल्कुलु सही ॻाल्हि करे थो। मां वियुमि, असांजो बाबा सां पंहिंजी कोशिशि कंदासीं, पुलिस बि चए थी अतुल इम्कान कोशिशि कंदासीं। अॼु बि जेकॾहिं अब्दुल रज़ाक असां ॾे को ईंदो आहे, इन जा भाइर ॿिया खोड़ इन जा जेके आहिनि पंहिंजा भाइर जेके आहिनि उहे सभु अब्दुल जब्बार आहे मुंहिंजो दोस्त आहे, उहो बि ऐं ॿिया जेके आहिनि अब्दुल रऊफ़ वारा ॿिया टिया उहे असां वटि माना मुंशी आहिनि, कमु कंदा आहिनि, ॻोठ में सभु रहनि था। सही। हाणे असां वधि में वधि असां कोशिशि करे सघूं त असांखे अहिड़ो पावर आहे कोन अहिड़ो जो असां माना कंहिंखे पाण वञी गिरफ़्तार कयूं। हा, इहा ॻाल्हि ज़रूरु आहे त जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता इहा कंहिं वटि का छोकिरी आहे असांखे जेकॾहिं ख़बर पए त पोइ असां ज़ाहिर आहे पंहिंजो हर असांजी पंहिंजी गैरत जो मसइलो न आहे, असां उन में का ॻाल्हि घटि कंदासीं। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां माशाल्लाह वॾे अरसे खां असेंबली जा मेंबर बि आहियो, तव्हांजो हिकिड़ो पंहिंजे इलाइक़े में असर बि आहे, पंहिंजी बिरादरी जा चङा आहियो, सरदार बि आहियो तव्हां। ही तव्हां कोशिशि कई, आख़िर को अंदाज़ो को पतो लॻी सघियो आहे त आख़िर वही केॾां जेकॾहिं एतिरा बि कनि था उहे? मां हिकिड़ी गुज़ारिश कयां, पहिरियों हुननि चयो जी जेको आहे त इहो रज़ाक खे ख़बर आहे, मूंखे बि ख़बर पई उन टाइम ते मां वज़ीर हुउमि, जंहिं टाइम ते इहो वाक़ियो थियो उन टाइम ते मां वज़ीर हुउमि, ऐं पहिरियों हुननि इहा ॻाल्हि मनी, पोइ हुननि चयो त असां पुलिस जे मार खां, पुलिस जे भउ खां असां मनी आहे, असां वटि न आहे, उहो फ्री आहे। सही। ख़ैर पोइ हिन अब्दुल रज़ाक चयो हाणे तव्हांजे पंहिंजा इमदाद ख़ान आहे, सरदार ज़ुल्फ़िकार ख़ान या सरदार उमर ख़ान जंहिंजी ॻाल्हि करे थो, जी साईं, हुनजे साम्हूं हिननि कन्फेस कयो आहे, तव्हां महिरबानी करे असांजो केस दाख़िल कराए ॾियो। पोइ ATC में केस दाख़िल थियो, पोइ इहे माण्हू सभु गिरफ़्तार थिया, यको हलनि पिया, गिरफ़्तार बि थिया, इहे वरी पोइ अलाए कीअं ज़मानत विया, ॿी का ॻाल्हि थी, सॼो जेको आहे ईअं मामिलो अञा ताईं गड़बड़ में आहे। ठीकु आहे। उन में बिल्कुलु जेकॾहिं उन में हाणे बि मां चवां थो त जेके माण्हू आहिनि या जेके जन माण्हू इहा ॻाल्हि कई त उहे गिरफ़्तार थियनि ऐं सही तरीक़े सां हुन सां पुछगाछ कजे। अब्दुल रज़ाक इहा ॻाल्हि पंहिंजी जाइ ते सही करे थो, उहो चए थो बाबा ख़बर पए सिर्फ़ु जेको आहे पंहिंजो त मरी वई आहे, या इहा क्लियर थी वञे कंहिं न कंहिं तरीक़े सां का उन खे जेको आहे अहिड़े तरीक़े सां जंहिंमें मुतमिन थिए त उन्हनि इहा छोकिरी न खई आहे। पोइ हाणे हिते ॾिसो न, पूरे सिंध जे अंदरि तव्हांखे पाण ख़बर आहे, अॼु न पर असां नंढा हुआसीं उन ज़माने में बि हितां ॿार असांजे इलाइक़े जा खयल आहिनि, जेके पठाण खणी करे अफ़गानिस्तान ॾे काॾे हलिया वेंदा हुआ। हिकिड़ो पुराणो टेंशन हूंदो, नंढा हूंदा हुआसीं पाण सां, असांखे ई चवंदा हुआ ॻोठ में त बाबा महिरबानी कयो तव्हां ॿाहिरि न निकिरो, अफ़गानिस्तान जा पठाण ईंदा आहिनि, ॿार खणी वेंदा आहिनि, उहे बि वाक़िया थींदा। हाणे हिन जी सही तरीक़े सां तहक़ीक़ात थिए, हिननि जी बि ज़ाहिर आहे हिकिड़ी पीउ माउ ऐं उन्हनि जी जेकी ममता आहे उनखे हिकिड़ी जेको आहे हिननि खे त हिननि जेको हिकिड़नि माण्हुनि चयो असां वटि आहे, वरी उन खां पोइ उहा ॻाल्हि इहा क्लियर थिए, पोइ हाणे ॿिए पासे पोइ कहिड़े पासे वई, सही ॻाल्हि हाणे अलाह बहितर थो ॼाणे। कम से कम जेको आहे इहो रज़ाक जी इहा ॻाल्हि बिल्कुलु जाइज़ आहे त जेके माण्हू आहिनि उहे जेके आहिनि अचनि वेहनि, हिन सां मामलात क्लियर करनि, राजूनी तरीक़े सां बि करनि त असां बि करण जे लाइ तयारु आहियूं। सर अगरि डॉक्टर साहब हिते हिकिड़ो सुवाल बि आहे, अगरि बेॾो ई हुया त ज़मानतूं पंहिंजूं रद्द कराए रूपोश न थी वञंदा न, किथे न किथे को मामिलो आहे। अच्छा डॉक्टर साहब, SSP साहब जो इहो चवणु हो जेको अब्दुल रज़ाक सां हुनजी गुज़िरियल ॾींहुं गुफ़्तगू थी, त डॉक्टर सोराब सरकी साहब उतां तक जा MP आहिनि, मां उन्हनि सां बि ॻाल्हाईंदुसि ऐं कोशिशि कंदुसि राजूनी तरीक़नि सां मामिलो हल थिए। का राब्तो थियो सर SSP साहब जो तव्हां सां को मामिलो? न, पंहिंजो इन मामले में मामिलो में मां असांजा राब्तो न थियो अथसि। मां बि आहियां कराची, मुंहिंजी वालदा जी तबियत सही न हुई, ठीकु आहे, एमरजेंसी में मां बि निकिरी आयो आहियां, ऐं मुंहिंजी पोएं दफ़े जॾहिं ॻाल्हि थी हुअसि त पोइ पुछियां मां जो मां आयो आहियां कराची, मुंहिंजी वालदा जी तबियत ख़राबु आहे, जंहिं करे मां कराची आयो आहियां, मुंहिंजी वालदा जी तबियत सख़्तु ख़राबु थी वई, जल्दी में मां निकिरी आयुमि। ठीकु आहे, मां सां राब्तो न थियो अथसि, शायदि इन करे न कयो हूंदा त वालदा जी तबियत ख़राबु आहे, ख़बर न आहे, इन मामले में मां सां राब्तो कोन कयो था। ठीकु आहे डॉक्टर साहब, साईं दुआ आहे तव्हांजी वालदा खे अल्लाह सिहत जेको आहे ॾे, वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो आहे, वॾी महिरबानी तव्हांजी। अच्छा अब्दुल साहब, तव्हां डॉक्टर सोराब साहब जी गुफ़्तगू ॿुधी आहे, डॉक्टर साहब चवनि था त भई असां पंहिंजी इलामा लाइ तमामु घणी कोशिशि कई आहे, तव्हां केतिरो मुतमइन आहियो डॉक्टर साहब जी कोशिशुनि मां? सम्झो था किथे को मामिलो आहे, संजीदगी सां कोशिशि न थी आहे, या ही जेकी डॉक्टर साहब हिकिड़ो इशारतनि चई वियो त भई मुमकिन आहे अॻे उन दौर में पाण बि ॿारनि खे चवंदा हुआसीं ख़्यालु कयो को पठाण खणी वियो, अफ़गानिस्तान जा माण्हू, जेकाबा जो बॉर्डर बि वेझो आहे, छा सम्झो पिया सॼी गुफ़्तगू मां साईं, छा चवंदो? साईं हे मुंहिंजे हथ में क़ुरान मजीद आहे जी, त इन्हनि खे पुलिस न ॿधो, न इन्हनि खे पुलिस मार ॾिनी, इन्हनि पाण ॿार जिरगो कयो। हा, पुलिस जो प्रेशर हले पियो, मुख़्तलिफ़ माण्हुनि खे ॿधे पई,
सही वो कादिर बश्को भी ॿाहिरि हुयो, अल्लाह वारा बि ॿाहिरि हुयो, बाबू बि ॿाहिरि हुयो। उन्हनि पाण इतराफ़ कयो कोई पुलिस जी मार कुट कोन हुई, न उन्हनि खे ॿधऊं न उन्हनि खे ज़ोरी पुलिस मनायो। इहो मुंहिंजे हथ में क़ुर शरीफ़ आहे, इहा जेकी मां ॻाल्हि कयां थो हक़ ऐं सच कयां थो। सही ऐं असांखे ॿियो कोई ॾुख न आहे। इहो ॾुख आहे त हिकु त असांजी मदद न थी, ॿियो उन्हनि ई माण्हू न्याणी बि खणनि ऐं मुंहिंजे अखियुनि जे अॻियां बि घुमनि। ऐं मुंहिंजा भाइरनि खे ॿिनि टिनि खे हिते ड्यूटी आहे, बाक़ी चारई भाइर जेके मुंहिंजी फैमिलियूं आहिनि उहे छॾे विया आहिनि। उहे असांजी फैमिलियूं हिते कोन्हनि। किथे उहे रहनि यार साईं? जॾहिं छॾण गढ़ी छा? असन में रहनि था, गढ़ी ठीकु आहे, असन में दिनगढ़ में ठीकु ॿ आहे, त हिते रहनि था, हिकिड़ो बलोचिस्तान में रहे थो। मुंहिंजा भाइर लाड़काणे बि रहनि था, कराची बि रहनि था। मुंहिंजी फैमिलियूं बाक़ी पंहिंजी मुंहिंजी ड्यूटियूं हिते आहिनि ॿ टिनि जूं, उहे बिल्कुलु हिते ईंदा बि आहिनि वेंदा बि आहिनि। ऐं जेको आहे जॾहिं साईं आयो अचे करे मूंसां वाइदो कयईं, उन खां बाद उहे ॾोयारी जेको आहे ॻड़ी असन में अचे वापसि वेठा। हिकिड़ा पंजाब पिया हुया, अल्लाह वारा जेको हुयो उहो बाहिन सूदो पंजाब पियो हुयो। ऐं उन खां बाद कादिर बश्क करीम बश्क बलोचिस्तान विया हुया, ऐं बाबू बि जेको आहे पंजाब या बलोचिस्तान वियो। माना जेके बि हुया ॿिया हुनजा ॿुढे दाड़ीअ जा मामा हुया, जेके बि हुया रिश्तेदार हुननि जा जेके सपोर्टर हुया, सभई छॾिया। हिकिड़ा पंजाब छॾिया, हिकिड़ा बलोचिस्तान छॾिया, सभई वापसि अची विया। उहे वापसि अची विया, असांजे भाइनि जूं फैमिलियूं हली वियूं। बाक़ी हाणे उहे मुलाज़िम आहिनि, ज़ाहिर ॻाल्हि आहे मुंहिंजो अचणु वञणु त आहे। असांखे इहो ॾुख आहे त जॾहिं असांजो मसइलो हल थियो बि न, मुंहिंजी न्याणी न मूंखे जीअरी मिली, न को उनजो ॾस पतो मिलियो, न को उनजो को रस्तो मिलियो, त उन्हनि माण्हुनि खे वापसि अचण जो, वापसि आणाइण जो जंहिंजो ॻोठु आहे, हाणे ॻोठु हिकिड़ो ई आहे, उन में असांजो सरदार ज़ुल्फ़कार ख़ान वॾी ताक़त रखे थो। तालके ठुल जे हिसाब सां हे जेके साईं जन पंहिंजो सूबाई असेंबली जा मेंबर थी रहिया आहिनि, यकी खटींदा अचनि था। ऐं उन खां बाद ज़ाहिर ॻाल्हि असांखे ॾुख त थिए थो न, त इहे असांजी छो न मदद कयूं जॾहिं असांखे उथायूं बि सयूं। उनजे असांखे एवज़े में छा मिलियो? अच्छा मूंखे थोरो क्लियर कजो साईं, छा मतिलबु तव्हांखे बि उन्हनि ई हुकुम कयो त भई तव्हां लॾे वञो ऐं जवाबदार दुर खे बि हुयो छा? ई थोरो क्लियर कजो। असांखे लॾण नाले कोन चयो। असां जॾहिं ॾोयारी वापसि आया त असांजे पंहिंजे भाइनि खे पंहिंजो लॻो ख़ौफ़ त मथां ॿियो को नुक़सान थी पए, असांखे वॾेरनि कोन थियो त तव्हां लॾे वञो। ठीकु आहे, बाक़ी हुननि चयो तव्हां ॾोयारी पहुता आहिनि, वरी ॿियो को मसइलो पैदा थिए, असां शरीफ़ माण्हू, इन जे करे उहे हलिया विया। ठीकु आहे। अच्छा अब्दुल साहब मूंखे थोरो ॿुधाइजो, मामिलो हीअ जीअं तव्हां चयो जवाबदारनि इतराफ़ बि कयो, हिकिड़ो पुलिस जो प्रेशर बि आहे, तमामु हिकिड़ो हाई प्रोफाइल केस आहे सिंध जो। हर अहले दिलि माण्हू, हर जेको आहे त औलाद जिन खे आहे उहो पंहिंजे औलाद जी दर्द तकलीफ़ सम्झण वारे माण्हुनि लाइ हीउ तमामु वॾो हिकिड़ो मामिलो आहे। छा सम्झो था पहिरियां एतिराफ़ कयूं, उन खां पोइ वरी न ॾियणु, उनखां पोइ रूपोश थियणु, न्याणी इन्हनि वटि हुई, इन्हनि खां निकिरी वई, तव्हां वटि कहिड़ी मालूमात आहे? छो फिरी विया वरी पोइ? जॾहिं डॉक्टर साहब जी चवनि पिया त भई पुलिस जे प्रेशर में पहिरियां मञूं ऐं पोइ बाद में फिरी विया, तव्हां वटि छा मालूमात आहे? छा अहिड़ा कहिड़ा सबब आहिनि जो एतिराफ़ कयूं, मञूं चारि मोतबरनि जे साम्हूं ऐं पोइ वरी फिरी विया? उन टाइम जंहिं टाइम जो हिन एतिराफ़ कयो त उन महिल ॿुढो दाड़ियल ज़िंदा हुयो, जंहिंजे मथां इनाम रखियलु हुयो। ठीकु आहे, पोइ सभिनि जी निगाह उन में हुयूं त शायदि नड़ी इन वटि आहे, इहो असांखे वापसि ॾींदो। असांखे बि उन में उमेद हुई त ज़ाहिर ॻाल्हि आहे मतिलबु हिन वटि न आहे, उन वटि आहे, उहो असांखे वापसि ॾींदो। ठीकु आहे। पोइ असांखे उहा न्याणी वापसि न मिली ऐं उहो पुलिस जे हथों मारिजी वियो। शिकारपुर जी पुलिस उनखे मारे विधो। ऐं जेको आहे ॿियो कोई सबबु कोन्हे। असां इहो शइ चऊं था त जॾहिं हुननि खे उन महिल पुलिस इन जे करे जांच न कई त हर कंहिंजी निगाह उन दाड़े लॾे हुई जंहिंजे मथां इनाम रखियलु हो। त हिननि खे न उहा जे हिसाब सां जांच जेकी पुलिस कंदी आहे, जंहिंजी तव्हांखे बि ख़बर आहे, मूंखे बि ख़बर आहे, त ॾोयारनि खां ॾोह कीअं मल्हाइबो आहे, उहा शइ हुन सां न थी। अगरि उहा हुन सां इन जे करे न थी जो उहो ॿुढो दाड़ियल जीअरो हुयो, सभिनि जी निगाह सभिनि जूं ॻाल्हियूं हुननि सां हुयूं। हालांकि मुंहिंजी अंबड़ हिते मामनि वटि ईंदो, क़ुर शरीफ़ खणी वियसि त असांखे न्याणी मोटाए ॾे, मुंहिंजी अंबड़ अञा ताईं ज़िंदा आहे। असां वञी हुनजे हथे पहिरियों पवंदा हुआसीं त भाउ न्याणी असांखे मोटाए ॾे। खणण वारा इहे आहिनि, हाणे हिन वक़्तु तूं मुंहिंजो वॾो तूं आहे, तूं असांखे मोटाए ॾे। इन जे करे उन खां पुलिस जांच कई न, उन्हनि खे चालान करे छॾियईं। चालान करण खां बाद उहे ज़मानत ते आज़ादु थी विया। ज़मानत खां बाद वरी जेको आहे रूपोश थी विया, के पंजाब के बलोचिस्तान, ऐं जेको आहे वरी हाणे साॻियो उहे वापसि अची विया। हाणे इहो कहिड़ो इंसाफ़ आहे जो जंहिंजी न्याणी वञे
वरी उहे ई अचे ॻोठ में वेहनि मञनि बि पाण वरी ॻोठ में वेहनि बि सां ईअं असां केरु कंहिं वेहंदो ऐं ATC कोर्ट खां रुपोशन 2 किलोमीटरनि ते थाणो आहे उनखे पुलिस हथ नथी लाहे त तव्हां SSP साहब खे इहा ॻाल्हि करे ॿुधाई तव्हां गुज़िरियल ॾींहुं जेका मुलाक़ात कई तव्हां जेका मुलाक़ात कई SSP साहब सां उनखे ॿुधायो त भई हीअ जेके जिन जे मथां FIR आहे जेके माण्हू नॉमिनेट आहिनि रूपोश आहिनि उहे हिननि ते मौजूदु आहिनि जॾहिं उहे चवनि था त कार्रवाई कबी ऐं जेको आहे त कंहिं बि सूरत में तव्हां ॿुधायो उन्हनि खे बिल्कुलु सॼी उनखे तफ़सील ॾिनीसीं उहा तफ़सील उन लिखी मां उनखे इहा ॻाल्हि कयमि त जेकी ॻाल्हि चवां थो मां पंहिंजी ज़िमेवारी सां चवां थो अगरि इनखे को तस्लीम नथो करे मुंहिंजी ॻाल्हि खे तव्हां विच ते क़ुर शरीफ़ रखो मां इहा ॻाल्हि साबित कंदुमि त खणण वारा इहे आहिनि बग़ैर पुलिस जे मार कुट जे मञी अथनि ऐं उन्हनि जेको खणी करे इतराफ़ कयो आहे ऐं उहे SSP साहब हैरान न थिया हिन ॻाल्हि ते साईं हेॾो हाई प्रोफाइल केस आहे जिन माण्हुनि जे मथां न्याणी जे अगवा जो केस आहे उहे रूपोश आहिनि ऐं उहे कंहिं थाणे जे भर में कंहिं ॻोठ में अञा बि वेठा आहिनि हैरान छा हुनजे जेको तासुरात छा हुया उन टाइम साईं हाणे मां हुनखे चवां मां उहे घर ॾेखारण लाइ बि तयारु आहे दीनगढ़ बि गड़ी असांजी हद आहे गड़ी बि गड़ी असांजी हद आहे मां घर ॾेखारण लाइ तयारु आहियां मां ज़िमेवारी सां चवां थो हे मुंहिंजो क़ुर मजीद हाणे मुंहिंजे हथ में आहे मां जेकी ॻाल्हि कयां थो ज़िमेवारी सां कयां थो बाक़ी कादिर बश्क ऐं करीम बश्क उहे जेके आहिनि पीउ पुट उहे ठुल बि रहंदा आहिनि हिते उनजा हिकिड़ो भाउ रहंदो आहे नबू उन वटि रहंदा आहिनि हिकिड़ो रेस गुलान बि उहे हिते ॾोह बि कंदा आहिनि ठुल में उहे कॾहिं बलूच सां रहंदा आहिनि कॾहिं ॻड़ी रहंदा आहिनि कॾहिं ठुल रहंदा आहिनि कॾहिं दीनगढ़ तव्हांजी ॻाल्हि खे तव्हां बिल्कुलु कसम न खणो मूंखे तव्हांजी ॻाल्हि ते तबारा मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो मां इहो सम्झणु चाहियां थो जॾहिं तव्हां इहो जुमिलो चयो SSP साहब खे त जवाबदार ॻड़ी असन जे हद में फलां फलां हंधनि ते मौजूदु आहिनि त हैरान न थिया त भई हेॾो हाई प्रोफाइल केस ऐं जवाबदार त साम्हूं आहिनि लेकिन असांजी पुलिस उनखे गिरफ़्तार न पई करे पाण बेख़बर आहिनि उहे केस हल करणु चाहिनि था ऐं पाण सॼे मामले खां बेख़बर आहिनि त कल मां सर DSP गड़ी असन बि हलियो वर्दी सां SHO गड़ी असन बि हलियो वर्दी सां SP साहब बि पाण वेठो टई लिखनि पिया टिनि खे मां नाला ॿुधायमि डिटेल ॿुधायमि टिनि लिखी टिनि खे मां ॿुधायो अथमि उन्हनि पंहिंजे इन सड़ो ज़बानी बि न उन लिखिया लिखी करे मां चयो मां जेकी ॻाल्हि चवां थो मां ज़िमेवारी सां चवां थो अॼु बि मां इन ॻाल्हि ते बीठो आहियां सुभाणे मां इन ॻाल्हि ते बीठो आहियां त इहो ॾुख मूंखे वॾो दर्द आहे जॾहिं मुंहिंजी अखियुनि जे अॻियां उहे घुमनि था या उनजा ॿाहिरि घुमनि था वॾो दर्द थिए थो ॾुख थिए थो आख़िर मुंहिंजो बचो आहे जॾहिं उन मञियो आहे ठीकु आहे वेही करे तव्हां फ़ैसिलो कयो तव्हां न आहियो था चयो साबित कयो तव्हां न खणी बि तव्हां साबित कयो तव्हांजे मथां साबित ताईं तव्हां लिखंदा वठो था न कॾहिं तरह तरह तव्हां ATC कोर्ट खां ज़मानत ज़ब्त कराई आहे न बाक़ी पुलिस हिनखे मार ॾेई न मनायो आहे सर मां हिनजी ज़िमेवारी हिकु भेरो ॿीहर मूंखे ॿुधाइजो त जीअं तव्हां चयो त उन्हनि इतराफ़ कयो ठीकु आहे तव्हांजी कान सां दुश्मनी हुई या जी ॾोही वारदातूं कबियूं आहिनि के ॿार अगवा कबा आहिनि को भुंग वठिबो आहे तव्हां को अहिड़ा पैसे वारा बि न हुयो पोइ खयों कहिड़े सेंस में या इहो धंधो कंदा हुया ॿार खणी विकिरो कंदा हुया हुयो छा मामिलो उन टाइम जेको दाड़ेल हुयो उन असांखे पहिरियों 50,000 घुरियो ठीकु आहे खणण वारनि खे माफ़ी ॾियो असां चयो असांजे तरफ़ां माफ़ी आहे ऐं कुझु हुया जेके हाणे उनजो असां नालो न खणंदासीं उहे असांजी भलाई में हुया ई जेको आहे अमीर हुया पर उन्हनि चयो असां माफ़ी न ॾींदासीं वरी ॿियो चकर 2.5 लख रुपया भुंगो थियो वरी उन्हनि माफ़ी जी ॻाल्हि कई जे माण्हू जो मुतालबो कयूं त हे माण्हू असांजो ज़ामिन पए उहो चयो त न मां हिनखे माफ़ न कंदुमि टियों चकर वरी असां 4.5 लख रुपया भुंगो ॻाल्हायूं नाला ॿुधाया SSP साहब खे जेके तव्हांखां भुंगो घुरनि पिया मुख़्तलिफ़ वक़्तनि ते 50,000 खां शुरू थिया 2.5 लख पोइ वरी 4 लख उहो हिकिड़ो ई माण्हू हो न दाड़ेल जे नाल तव्हांखे मां चवां थो ठीकु आहे बुढो दाड़ेल जेको मारिजी वियो सर जेको मारिजी वियो उन 3 चकर भुंगो ॻाल्हायो हिकु चकर 50,000 ॿियो चकर 2.5 लख टियों चकर 4.5 लख पर हुन चयो त मूंखे फिलानो माण्हू तव्हां ज़ामिन ॾियो जीअं पोयनि खे कुझु बि न थिए हाणे इन खां वधीक ॿियो कहिड़ो प्रूफ हुजे मुंहिंजे हथ में इहा ॻाल्हि मां सची कयां ठीकु आहे अब्दुल साहब ही जेके माण्हू आहिनि जेके तव्हां नाला ॿुधाया आहिनि कादिर बख़्श करीम बख़्श अल्लाह वरायो बाबू सरकी इहे ॿुढे जा को वेझा अज़ीज़ हुया या उन्हनि जो को परे जो का रिश्तेदारी उन्हनि सां हुई साईं जेको अल्लाह वरायो आहे जी उहो उनजो ॿुढे दाड़ेल जो रिश्तेदार हुयो मासी जो पुटु बि हुयो ऐं जेको ॿुढे जो भाउ हुयो ख़ान उहो तो शादी बि कयल हुयो ऐं ॿियो जेको तव्हांखे ॿुधायां थो बाबू उहो ॿुढे जी भेण जो पुटु हुयो हुन जी जॾहिं भेण जो निकाह छॾिजी वियुसि त
उहो बाबू पलियो बि ॿुढे वटि, रहंदो बि ॿुढे वटि। इहे ॿई पंहिंजा सोड़ा अथसि। ठीकु आहे। बाक़ी कादिर बश्क ऐं करीब बश्क इहे ॿुढे धरण जा दोस्त हुया। ठीकु आहे। अच्छा, हाणे हीअ जेका तव्हांजी जेको ताज़ो हिकिड़ो मामिलो आहे, उन खां पोइ SSP साहिबु 19 साल थी विया आहिनि मामले खे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, आम तौर ते चई सघूं था त तमामु घणो पुराणो मामलो आहे, पर जेके जंहिंजी न्याणी हुजे, जंहिंजी औलाद हुजे, उहा गुम हुजे, उन्हनि जे लाइ त हीउ ताज़ो ई मामिलो आहे। छा सम्झो था पुलिस जी जेका मुलाक़ात SSP साहिब जी, उनजी तव्हां जीअं जेको आहे त मजीद साहिबु ॿुधाइनि पिया त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके बि SSP ईंदा आहिनि तव्हांजी उन सां मुलाक़ात थींदी आहे। हे बि उन्हनि SSP वांगुरु हिकिड़ी रिवायती मुलाक़ात हुई, या हिन SSP जी मुलाक़ात में तव्हांखे का संजीदगी, का सचाई नज़र अचे पई त भई हाणे पुलिस वाक़ई संजीदा ऐं ॾंडो खणंदी? साईं, जेको बि तव्हांखे ॿुधायमि त SSP अचे थो, उहो अचे थो, उहा मुंहिंजी न्याणीअ मां वापसि कराईंदुमि। कुझु टाइम उन ते कम बि करे थो, उन खां बाद ख़ामोशी थो वञे। ठीकु आहे। हाणे हिकिड़ी ॻाल्हि करणु ऐं उन ते अमल करणु, अमल तॾहिं थींदो जॾहिं सॼी सपोर्ट मिलंदी। साईं खे डॉक्टर सोराब खान जी सपोर्ट मिले, IG जी सपोर्ट मिले, DIG साहिब जी सपोर्ट मिले, सपोर्ट सां सभु शइ थी वेंदी। अगरि जो मसइलो पुराणो आहे त उहे माण्हू त जीअर आहिनि न, उहे खणण वारनि में त कोई न मोह आहे, न काॾे को वियो बि आहे, सभई ज़िंदा आहिनि। उनखे त ख़बर आहे ॾाढी मरी वई आहे, या जीअरी आहे, कंहिं वटि किथे विकी आहे, कंहिंखे न, उनखे त सॼी ख़बर आहे। उहे त मरी त कोन विया आहिनि, मसइलो केॾो बि पुराणो थिए। मां बि पीउ जो पीउ आहियां, उहो मां बि जीअरो आहियां, उनजी अमड़ बि जीअरी आहे, खणण वारा बि जीअरा आहिनि। बाक़ी मसइले जो हल आहे उहो हाणे जॾहिं मिंत सां थिए थो बि मां राज़ी आहियां, राजूनी थिए थो बि मां राज़ी आहियां, जो पुलिस जे ज़ोर पार सां थिए थो बि मां राज़ी आहियां। मां हर ॻाल्हि में राज़ी आहियां। ठीकु आहे। मां हे क़ुर मजीद अगरि मूंखे माफ़ी करंदा, मां उनको कुझु बि न, मूंखे चटी जी ज़रूरत आहे, न ॿी कंहिं शइ जी ज़रूरत आहे। छड़ो मूंखे ॿुधाइनि तुंहिंजी न्याणी फलाणी जात आहे न आहे, छा मसइलो आहे, छा ॻाल्हि आहे, सच ॿुधाइनि, मां सभु शइ ख़तमु करण लाइ तयारु आहियां। इहो चाहे त परेशानी आहे, जेको असांजे लाइ बि परेशानी आहे, ऐं सरदार ज़ुल्फ़कार लाइ बि परेशानी आहे, डॉक्टर सोराब खान लाइ बि परेशानी आहे। छो जो इन को बि माण्हू पुछंदा हूंदा त बाबा तव्हांजे ॻोठ जी न्याणी वई आहे, ऐं जेके ॾोयारी उहे त जीअर आहिनि, केतिरो ई मसइलो पुराणो थी वञे, उनखे त ख़बर त असां कंहिंखे विकी आहे। उहे माण्हू ॿुधाईंदा, पोइ रस्तो असांजो, असांजी मालूमाती आहे त हिननि विकी आहे मीर ॿारनि खे, जेकी असांखे मालूमात आहे। पोइ मीर ॿारनि खां बाद पोइ कहिड़ी क़ौम वटि आई अलाह ॼाणे थो। मीर ॿार पका आहिनि। अच्छा, जेके तव्हां मीर ॿारनि जो ज़िक्र कयो था, जेके तव्हांखे जेके इतलात आहिनि, उहे तव्हां SSP साहिब खे ॿुधायो त असांखे हीअ इतलात आहिनि, हिते खपाई अथनि, उहे हुन चयो त मां पंहिंजे हिसाब सां जांच कंदुमि। मां चयो तव्हां भले जांच कयो, बाक़ी मां हुनखे मीर ॿारनि नाले कोन चयो आहे। ठीकु आहे, ठीकु आहे। तव्हां असां सां गॾु रहो अब्दुल साहिब। मजीद साहिब, तव्हां ॾे ईंदुसि, मूंखे हीअ ॿुधाइजो, जीअं अब्दुल साहिब जी गुफ़्तगू ॿुधी, डॉक्टर सोराब साहिब जी तव्हां गुफ़्तगू ॿुधी आहे, तव्हां वॾे अरसे खां उते रिपोर्टिंग कयो था, तव्हां सॼे मामला ते तव्हांजी बि गहरी नज़र आहे। मूंखे ॿुधाइजो, अगरि SSP या पुलिस चाहे, हीअ जेके माण्हू आहिनि जेके अब्दुल रज़ाक साहिब जे बकौल त भई दीनपुर गढ़ी हसन जे इलाइक़नि में रहनि था, अगरि पुलिस चाहे त का गिरफ़्तारी करण में का मुश्किलात ईंदी? को कचे जो इलाइक़ो आहे, कहिड़े टाइप जो इलाइक़ो आहे? थोरी बंदरकशी कजो। ॻाल्हि की आहे, जेके इलाइक़ा ॾिसे अथनि उहे न त कचे जा आहिनि, न ई वरी को ॿिए जा आहिनि। इहे बिल्कुलु गढ़ी हसन जे भरिसां आहिनि। माना हिननि जो असर रसूख़ सरदार साहिब ज़ुल्फ़कार जो आहे ऐं डॉक्टर साहिब सोराब जो आहे। हीअ लाज़मी ॻाल्हि आहे, पुलिस हितां जी आहे ऐं पुलिस रिवायती तौरु थोरो इहा ॻाल्हियूं करे थी ऐं कंदी बि अचे पई SSP सतह जा, पर जेके संजीदा अचे त को मसइलो कोन्हे। पर हींअर जेके असां ॻाल्हियूं कयूं था, हिन ॻाल्हियुनि खां पोइ जेकॾहिं पुलिस फुर्ती न वरिती त लाज़मी ॻाल्हि आहे, ऐं पुलिस को एक्शन खणण जे मूड में हूंदी त हू ज़रूरु फरार थी विया हूंदा। पर गुज़िरियल ॾींहं खां वठी 24 कलाक गुज़री विया आहिनि, पुलिस कोई बि क़दम न खणनि। हालांकि इंफॉर्मेशन जेकी पुलिस खे मिलंदी आहे त उनमें उनखे तुर्त ऐं हंगामी बंधन ते क़दम खणी आहे। ऐं जेके अब्दुल रज़ाक सर की निशानदेही कई आहे इलाइक़नि जी, उते हिनमहिल ते पुलिस का बि कार्रवाई न कई आहे हिन SSP तरफ़ां। हू चए थो अगरि मां कोशिशि कंदुमि त राजूनी थिए त बाद में वरी का खणंदासीं। लाज़मी ॻाल्हि आहे त जेको टाइम लॻंदो त हिन में टाइम में जवाबदार जेके अब्दुल रज़ाक ॼाणे थो उहो त पोइ कोन मिलंदा। पोइ भले पुलिस कार्रवाई करे, पुलिस ऑपरेशन करे या छा थियण त ई घुरिजे अब्दुल रज़ाक सां जेकी मुलाक़ात हुजे आहे उहा ख़ुफ़िया रखी वञे हा, हिननि खां मालूमात वठे। पर अब्दुल रज़ाक खे अगरि ख़बर आहे, उतां जी मक़ामी पुलिस खे ख़बर आहे, पंहिंजी पुलिस खां मालूमात वठे हा। अगरि कार्रवाई करणी आहे त पहिरियां माण्हुनि खे सोगो कनि हा, उनखां पोइ। पर हाणे हीउ जेको मामिलो आहे कल्ह खां वठी सोशल मीडिया ते TV स्क्रीन्स ते हले पियो, ज़ाहिर ॻाल्हि आहे उहे बि ॾिसंदा हूंदा, उहे साइड थी विया हूंदा वरी हिकु भेरो ॿीहर। बिल्कुलु छा थींदो आहे त
अब्दुल रज़ाक तरकी जो हमदर्द जेकी आहे न उहा हुनजो पुलिस न आहे, हुनजी हमदर्द चूंडियल नुमाइंदा न आहिनि, हुनजा हमदर्द हू पाण खे सरदारनि खे न सम्झे पर हू ज़रूरु मीडिया खे हमदर्द पंहिंजो सम्झे थो। अब्दुल रज़ाक तरकी जी हिकु बि ॻाल्हि जेकी हुई उहा मीडिया को हिन लिकाई, बक़ाया सभु ॻाल्हियूं हू मीडिया खे ॿुधाईंदो आहे ऐं फर्दनि ॿुधाईंदो आहे, जंहिंमें सम्झंदो आहे त ही मीडिया मुंहिंजी सपोर्ट कंदी ऐं जाइज़ सपोर्ट कंदी। सवाइ हिन जे हिन न्याणी सां हिकिड़ी मुलाक़ात कई शिकारपुर में, जॾहिं SSP नासिर आफ्ताब हुयो ऐं हुनजी DNA टेस्ट थिए पई, उहा हिन कोन ॿुधाई। बक़ाया हू जेकी बि ऑपरेशन थींदो आहे उहो ॿुधाईंदो आहे ऐं किथे किथे हू जीअं जेकॾहिं पुलिस हिनखे चई आहे असां हिकु ॾींहं ऑपरेशन कंदासीं, राजूनी खणी न चवे आहे त लाज़मी ॻाल्हि आहे कुझु न कुझु एहतियात ज़रूरु कजे। ऐं जॾहिं हिनखे SSP चयो आहे पर SSP जॾहिं हुन चए थो मां राजूनी कंदुमि ऐं त पोइ अब्दुल रज़ाक बि चए थो त हर SSP मूंखे घुराए ॿुधंदो बि आहे पर थोरो टेम्पो ॾे वरी ख़ामोश थी वेंदा। तव्हां ॿुधो त इहो जेको ऑपरेशन जे या कार्रवाई जे लाइ चवंदा आहिनि उहे ॿ 4 ॾींहं हूंदा आहिनि, बक़ाया जेकॾहिं SSP बिल्कुलु ईअं आहे। ठीकु आहे मजीद साहब, वक़्तु मुख़्तसर आहे मूं वटि तमामु घणो। हाणे असां अब्दुल रज़ाक साहब तव्हांजी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती मजीद साहब तव्हांजी महिरबानी। नाज़रीन तव्हां गुफ़्तगू ॿुधी आहे, तमामु मामिलो जेका अब्दुल रज़ाक जी गुफ़्तगू आहे उन मुताबिक़ मामिलो तमामु आसान आहे, मामिलो तमामु क्लियर आहे। IG सिंध जो तालुक़ बि जैकाबाद ज़िले सां आहे। हीउ जेको मामिलो आहे हीउ बि जैकाबाद ज़िले जो आहे, तंहिंजे करे सिंध पुलिस लाइ जिते प्रिया कुमारी जो केस आहे उहो जी चवंदा आहिनि पुलिस त भई हू अंधो हिकिड़ो केस आहे, पर हिन केस में त सभु कुझु क्लियर आहे। जन माण्हुनि इतराफ़ कयो, इहे साॻी तस्दीक डॉक्टर सोराब सरकी साहब जेका त चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि कई, माण्हू उते मौजूदु आहिनि, नाला क्लियर आहिनि। अगरि पुलिस चाहे त मुंहिंजो न आहे ख़्यालु त हीउ जेको मामिलो आहे वॾे अरसे खां जेको तमामु हिकिड़ी गुझारत बणियल मामिलो आहे उहो मामिलो हल थी सघे। तंहिंजे करे सिंध पुलिस खे घुरिजे ही जेके ॿारड़ा गुम आहिनि फज़ीला सरकी समेत तमामु इन ॿारड़नि जे केसनि ते तरजीह बुनियादनि ॾिठो वञे त जी ही मासूम ॿारड़ा पंहिंजे वालिदैन सां मिली सघनि, जेके ॾुखिया आहिनि उहे घटि थी सघनि। अॼु जे प्रोग्राम ईंदड़ सूमर ते कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए वार मुलाक़ात थींदी। तेसीं ताईं अल्लाह भाई।